सोच जे कंहिं सफ़र में मूंखे साथ ॾियो, आहियां उन्ही ॾहर में मूंखे साथ ॾियो, सुभाणे मिले जेसीं आबे हयात तेसीं अॼु जे ज़हर में मूंखे साथ ॾियो। सो बिल्कुलु सोचण ऐं सम्झण जो वक़्तु आहे ऐं हीउ वक़्तु अहिड़ो आहे तो हालतूं पाकिस्तान सां गॾु सिंध ऐं पूरी दुनिया जूं तब्दील आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध ते जेके आहिनि कब्ज़ा करण जूं कोशिशूं बि कयूं पियूं वञनि, किथे जज़ीरा ॾिना पिया वञनि, किथे बहिरा टाउन जूं ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि, किथे असांजा पंहिंजा ई जेको आहे थरकोल लिखी था ॾियनि, किथे कारूंजर जबल जो सौदो थो थिए। बहरहाल इहे मुख़्तलिफ़ पासा बि आहिनि ऐं ख़ासि तौर ते हीअ जेका PDM ऐं PTI वारो जेको जहिड़ो आहे इन जे विच में लेफ़्ट जो छा बयानु हुजणु घुरिजे ऐं लेफ़्ट किथे पई सोचे छा लेफ़्ट खे बि गॾिजणु घुरिजे इन्हनि सां या पाण में इतिहादु करणु घुरिजे या जेको कामरेड जाम जो जेको पूरो जेको जदोजहद हुई उनखे अॼु जी इन भेट सां कीअं मिलाइजे। इन लाइ साईं डॉक्टर साहब हिकिड़ो सुवालु रखी वियो आहे, आउं गुज़ारिश कंदुसि त तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में असां सां मुखातिब थियनि। कामरेड बख्शल थलो साहब पाण AWP सिंध जा सदर आहिनि ऐं हीअ आवाज़ु द विजुअल डायरी जे तरफ़ां पूरी सिंध ॿुधे पई ऐं पूरो पाकिस्तान ॿुधे पियो। यकीनन को न को असांखे गस मिली पवंदो, को पेचरो मिली वेंदो। हिकु दफ़ो ॿीहर ज़ोरदार ताड़ियुनि में कामरेड बख्शल थलो। सुती सेज हुयास मूंखे उथारियो, जनी जाॻायास न जीअंदी उनरीअ। कावड़ जाम जे साथियुनि ऐं संदसि घर भातियुनि दोस्तनि सभिनी जेके बि हिते पहुता आहियो, तव्हां सभिनी साथियुनि खे जीअं पोरियत सुख सलाम हक़ मौजूद। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। बसि गुज़ारिश सिर्फ़ु इहा आहे त कंहिं कामरेड खे सॾाइण महिल या कामरेड लफ़्ज़ हणो या साहब हणो, कामरेड साहब ॿई पाण में ठहंदा कोन। सो कावड़ जाम साकी कामरेड लफ़्ज़ जी एॾी वॾी इज़त ऐं एॾो वॾो मान ऐं एॾो वॾो हिकिड़ो एज़ाज़ आहे जो साहब पुठियां वरी साहबनि सां त जहिड़ो हूंदो आहे। खोड़ सारा दोस्त ॻाल्हाए विया आहिनि ऐं खोड़ सारा अहिड़ा पासा निकिरी आया आहिनि जिन ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। पर सभ खां पहिरीं कामरेड जाम असां ख़ुशनसीब माण्हू आहियूं। असां सिंध जा माण्हू तमामु घणा ख़ुशनसीब आहियूं। असांखे अवामी मज़ाहिमती तहरीक जे अंदरि एॾा वॾा नाला मिलियल आहिनि ऐं एतिरा माना उत्साह आहिनि असांखे। असां निधण कान आहियूं, तारीख़ी तौर ते मज़ाहिमती नुक़्ते निगाह खां असां निधण कान आहियूं। दुनिया जी हर अवाम कॾहिं बि उहो पंहिंजो धणी पाण आहे। उहो पाण मंझां पंहिंजा लीडर पंहिंजा पेचरा रस्ता जिदोजहद जा पाण घड़ींदो रहंदो आहे। जाम उन्हनि माण्हुनि मंझां हो जेको अवाम जो लीडर हो, अवाम मंझां हो, अवामी अंदाज़ में ॻाल्हाईंदो हो। असां वटि जेकॾहिं क़ौम पर सियासत जे अंदरि GM सैयद ऐं रसूल बख्श पली जो वॾा नाला आहिनि, जमहूरी सियासत जे अंदरि ज़ुल्फ़कार भुट्टो, मीर मुर्तज़ा जहिड़ा नाला आहिनि, त तबक़ाती सियासत ऐं जिदोजहद जे अंदरि असां वटि हैदर बख्श जतोई, इमाम अली नाज़िश ऐं जाम साकी तमामु वॾा नाला आहिनि। ऐं हक़ीक़त में इहे जिदोजहद छो असां वटि क़ौमी तबक़ाती जमहूरी अंदाज़ में अलॻि अलॻि इज़हार थियो, उनजो इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। न त क़ौमी ऐं तबक़ाती बज़ात ख़ुदि जमहूरी सुवाल आहे। क़ौमुनि जी बराबरी, तबक़नि जी बराबरी, समाज जे अंदरि पिदरशाही जो ख़ात्मो, सिन्फ़ जी बराबरी, इहे सभु जमहूरी सुवाल जा हिसा आहिनि। मां इन नज़रियाती पेचीदगी में कोन थो वञणु चाहियां, पर मां सिर्फ़ु एतिरो चाहियां थो त जेकी सवाल पैदा थिया आहिनि उन्हनि ते ॿ लफ़्ज़ ज़रूरु मां रखां। मिसाल जे तौर ते असांजो वॾो आहे साले बिलो कामरेड चयईं छो ख़ामोशी आहे। मूंखे नथो लॻे त ख़ामोशी आहे। जीअं दोस्तनि चयो हुकुमरान तबिके में वठ पकड़ लॻी पई आहे, हिक ॿिए जी ॼूंडा पट लॻी पई आहे, हेठि बि मज़ाहिमतूं जिदोजहदूं थियनि पियूं। मिसाल तौरु इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िम जिन खे कंहिं न कंहिं हद ताईं फिनेंशियल सिक्योरिटी सिस्टम ॾींदो आहे, उहे एहतिजाज था कनि। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जेको गैर रस्मी शोबे में ॾियाड़ी वारो मज़दूर हूंदो उनजी हालति छा हूंदी ऐं सुभाणे जेकॾहिं उहो ॿाहिरि निकितो त उनजी कीअं मामिलो बीहंदो। पख़्तूनख़्वा जे अंदरि PTM जी हैसियत में समाजी हक़नि जे हवाले सां, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स जे हवाले सां जेको गारंटी थो करे हिन मुल्क जो, उनजे हवाले सां जेकी तहरीकूं हलनि थियूं उहे अवामी तहरीकूं। ऐं हाणे जॾहिं हुकुमरान पाण में विढ़नि पिया, इहो ॿुधाए पियो न त क्राइसिस तमामु वॾो आहे हिन सिस्टम सां ऐं ग्लोबली वॾो आहे। सिर्फ़ु पाकिस्तान ऐं सिंध जो सुवालु कोन्हे।
कोविड जे कोरोना वबा जेका आई, इन वबा हिननि खे त नंगो कयो ई कयो, पर इन वबा जी आड़ में ही अञा वधीक पोरियत दुश्मन, क़ौम दुश्मन, अवाम दुश्मन पॉलिसियूं लाइनि था। मुआशी बहरान तमामु वॾो आहे। अमरीकी मईशत जेका दुनिया खे कर्ज़ ॾींदड़ सभ खां वॾो मुल्क आहे, उहो दुनिया जो कर्ज़ी तरीन वॾो मुल्क आहे, उहो $1 ट्रिलियन छापे करे बि पंहिंजी डॉलर जी हेजमनी नाटो फोर्सिस डंडो बंदूक बीहारे हले पियो। पर इहो केसि ताईं? यकीन कयो, जहिड़ी सूरत हाल जी नज़र अचे थी पई, माहौलियात जो सवाल असांजी तबक़ाती क़ौमी जमहूरी जेके बि असांजी जिदोजहदुनि जा मोर्चा रहिया आहिनि, उन्हनि सभिनी सां जुड़ी वॾो सवाल थी बीठो आहे। धरती कोन रहंदी, हयाती कोन रहंदी, छाजो सोशलिज़म, छाजी क़ौमी आज़ादी, छाजी बराबरी, छाजा इंसानी हक़, छाजी रहंदो ई कुझु कोन। हे को ड्रिजारण जो सवाल कोन्हे, पर इहो ॿुधाइण जो सवाल आहे त स्टीफन हॉकिंग चयो 1 सदी आहे माण्हू वटि, इंसाननि वटि 1 सदी आहे। जेकॾहिं पेर सिधा करे विया त ठीकु, पर हाणे बाद जूं कुझु तहक़ीक़ूं ॿुधाइनि थियूं सदी वॾो आहे, वक़्तु आहे। ही मामिलो हाणे ॾहाकनि में ते थियण वारो आहे। असां सिर्फ़ु इहो हुजूं जो असां पंहिंजो किरदारु हिते अदा कयूं। साथी नेमत चयो त ॼाम खां पोइ केरु आहे? ॼाम वाक़ई तबक़ाती जिदोजहद जो सिज हो, पर असां नंढड़ा कारकुन चऊं था, जीअं उहो नज़म हो न टैगोर जो, सिज लहे पियो, चई मूंखां पोइ केरु आहे? त ॾीए चयो भाउ असां कोशिशि कंदासीं, त असां उहा कोशिशि कंदासीं, असां कंदासीं, असांजा दोस्त कंदा, असांजा साथी कंदा। साथी हमीद सवालु रखियो त छो असां PDM खां ॿाहिरि आहियूं। इहो ईअं आहे ॼण PDM वारा अची थकिजी पिया हुआ क्लासिकल खावी धुर ॾे, ऐं असां न न न माणा पिया कयूं महबूबनि वांगुरु। अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। हुननि जूं पंहिंजूं मजबूरियूं, हू पार्लियामेंट खां ॿाहिरि जा माण्हू ऐं ॿाहिरि जूं तंज़ीमूं हाली फ़िलहालु खणी कोन था सघनि। हू पहिरें ॾाके में पाण खे पार्लियामानी क़ुवतुनि ताईं महदूद रखी करे इस्टेब्लिशमेंट डीप या अबव स्टेट सां विढ़नि था पिया। पहिरें ॾाके में जॾहिं लहंदा हेठि पाणी मिलंदो, जॾहिं हेठि लहंदा ॻाल्हाईंदा त लाज़मी असां ॻाल्हाईंदासीं। असां त कामरेड आहियूं, असांजी रिवायत आहे त असां दुनिया खे माना जेकॾहिं फाशिज़म खां बचायो बि त असां हिटलर सां बि असांखे वेहणो पहुची वियो, त असांखे हाली फ़िलहालु असां वेठा हुआसीं। सो इहो को क्वेश्चन कोन्हे को त न वेहण जो मामिलो। ऐं दोस्तनि चयो, साथी वाह बि अलाए मूंखे नज़र नथो अचे, शायदि केॾांहुं हलियो वियो, वेठो आहे, हा वाह ठीकु आहे। त चई त साॼी धुर गॾु आहे, खाॿी धुर गॾु कोन्हे। मां चवां थो बाबा, साॼी धुर कहिड़े पासे में गॾु आहे? साॼी धुर जा इख़्तिलाफ़ असां तव्हां न आहिनि ॾिठा, खाॿी धुर जा बि इख़्तिलाफ़ थिया आहिनि, उन्हनि बि हिक ॿिए ते माज़ी में सख़्तु थिया आहिनि हिक ॿिए ते। पर खाॿी धुर, साॼी धुर त हिक ॿिए खे बंदूकूं, दहशतगर्दियूं, बम धमाका, इन्हनि जो मामिलो त इहो रहियो आहे। साॼी धुर जी गॾु हुजणु, मुलो कॾहिं गॾु थींदो आहे? मुलो गॾु थी सघे थो या कंहिं ॿिए सां? इहा वरी बि खाॿी धुर आहे जेका गॾु थी सघे थी, जेका गॾु थींदी आई आहे। असांजी पंहिंजी पार्टी मर्जर जो नतीजो आहे। 13, 14, 15 ते ख़ुदि वरी हिकु नए मर्जर जे हवाले सां लाहौर में गॾिजाणियूं नवंबर में, जंहिंमें मज़दूर किसान पार्टी ऐं नेशनल पार्टी ऐं अवामी वर्कर्स पार्टी जे मर्जर जी ॻाल्हियूं फाइनल फेज़ में वेंदियूं। त इहो नंढी नंढी हिकिड़ी कोशिशि आहे, उहा कयूं था पिया। ईअं कोन्हे को त का माना ऊंधे लॻी पई आहे या कुझु थिए कोन थो। लाज़मी तौर ते जेके बुख बदाली जेको बहरान असांखे बि सम्झ में अचे थो पियो, असां त जेको नारो हणंदा आहियूं दुनिया जे पुर ते मज़लूम क़ौम गॾु थियो, त हुनजी अमली कोशिशि बि कयूं था पिया। पर पहिरें ॾाके में इहो ख़ुदि हुकुमरान पार्लियामेंट जी जमायतूं तइ कंदियूं त उहे कहिड़े टर्म्स एंड कंडीशन्स ते अवामी धुरियुनि सां सुभाणे बीहनि थियूं पयूं। बाक़ी कामरेड, इन्हनि जो तबक़ाती किरदारु ॻुझो आहे छा? भला नून लीग, PTI, पीपुल्स पार्टी, जमायत इस्लामी, JUI, इहे त उहे ई पार्टियूं आहिनि जेके पावर ऐं स्टेटस को जूं पार्टियूं आहिनि। लेनिन चवंदो अवाम हमेशह सियासत में धोखा खाईंदो रहंदो जेसि ताईं हू सियासत जे पुठियां मौजूदु तबक़ाती मफ़ाद नथो ॾिसे। इहे सभु इन्हनि न्यू लिबरल पॉलिसियुनि जा हिसा आहिनि। हाणे बि बेटनि जे मामले ते जेकॾहिं पीपुल्स पार्टी सिंध हुकूमत को स्टेट वठंदी त हुनखे सिर्फ़ु इन हद ताईं आहे त सुभाणे इहो ऑर्डिनेंस मटाए असांजो हिसो, सिंध जो हिसो ॾियो, त डेवलपमेंट असां करायूं, इम्प्लीमेंटिंग पार्टनर असां हुजूं, भले फंड्स तव्हां वठो, इन हद ताईं। ऐं इन हद ताईं असांजा कुझु कॉम्प्रेस ते बि राज़ी थी वेंदा त सिंध जो मसइलो हल थी वियो। पर सवाल असां तव्हां मार्क्सिस्टनि लाइ आहे त
त ही पूरो डेवलपमेंट जो जेको लिबरल नैरेटिव ऐं बयानु आहे इहो बज़ाते ख़ुदि क़ौम दुश्मन आहे, पुर दुश्मन आहे, आवाम दुश्मन आहे। चाहे उहा बहरिया जी तरक़ी हुजे, चाहे उहा थरकोल जी तरक़ी हुजे, या ज़ुल्फ़कार आबाद जो नालो हुजे, या ही बेटनि जो मामिलो हुजे, या कारूंजर जो। असां ॾिसूं था तरक़ी सरमाएदारनि जी थिए थी, बिग कैपिटल जी थिए थी, इंटरनेशनल फाइनेंशियल एजेंसियुनि जी थिए थी, ऐं मक़ामी माण्हू दरबदर थिए थो। ऐं हाणे बि बेटनि जे मामले में 25 लख मुहाणा एक्सपेक्टेड आहिनि, त 300 बेटनि ते शुरूआति 2 बेटनि जी आहे, पर ख़बर आहे हीअ शुरूआति 2 बेट करे पोइ डेवलपमेंट जे नाले में पूरे कराची खे सामूंडी तूफ़ान जे मुंहं में बि ॾींदा, ऐं इहो हिकिड़ो जेको डीप सीधा रस्तो बचो आहे इहो बि बंदि कंदा, ऐं पोइ इहो असांजे मुहाणनि खे वरी दरबदर कंदा। बाबा इहा तरक़ी असां तव्हांखे तरक़ी जे इन बयानी जेको हुकुमरान तबिक़नि जो बयानु आहे, जेको लिबरल बयानु आहे, हिन सां वेहण जी ज़रूरत आहे। सिर्फ़ु सिंध जे मां कंहिं बि तरक़ी जे प्रोजेक्ट ते सिर्फ़ु सिंध जो या पीपुल्स पार्टी जो ठपो लॻे त उहा आवाम दोस्त कोन थी थिए, उन सां असांखे वेहण जी ज़रूरत आहे। ऐं ॿिया बि जहिड़ा किरदार लाज़िमन आवाम पाण मज़ा पैदा कंदो रहंदो, इहो हिकिड़ो सिलसिलो आहे। लतीफ़ वेठो आहे, तमामु वॾा किरदार आहिनि खाबीदुर जी सियासत जे अंदरि, जंहिं ते कमु करण जी ज़रूरत आहे। लतीफ़ कमु करे पियो। लतीफ़ हिकिड़े दफ़े कामेड़ तां जाम खे प्रेस क्लब तां मोटरसाइकिल ते खयूं, रस्ते में ॻाल्हाईंदा पिया आया, इहा ॻाल्हि तव्हां सां वंडण जहिड़ी आहे। त हुन लतीफ़ कामेड़ जाम खे चयो त कामेड़ तव्हां ते अंदरि तशदुद जाम थियो। चई हा तशदुद घणो थियो। पोइ जाम हिकिड़ी ॻाल्हि लतीफ़ खे चई त पर जेकॾहिं अंदरि तशदुद दौरान को सियासी कारकुन इहो सोचे त जंहिं क़ौम जंहिं तबिके जंहिं आवाम लाइ मां हिते टार्चर पियो सहां, उनखे त ख़बर ई कोन्हे त मां हिते तकलीफ़ में आहियां, त जेकॾहिं ईअं सोचींदो त पोइ हिकु धकु जेको वणंदुसि उहो 2 थी लॻंदुसि, उहो 2 थी लॻंदुसि। पर जेकॾहिं इहो आहे त असांजे मुआसी सफ़र में उहो साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा डोल ॾाढी, त पोइ इहो सिलसिलो आहे। इन सिलसिले में माॻ में हलण बि दोस्तनि ॻाल्हि की इनकलाब न आयो, अदा इनकलाब को इवेंट या को वक़्तु या को लम्हो को ॾींहुं कोन्हे। हिकिड़ो सियासी कारकुन नज़रियाती कारकुन जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी इनकलाबी आदर्शनि सां गुज़ारे थो, इहो बज़ाते ख़ुदि वॾो इनकलाब आहे। इहो इनकलाब हिकिड़ो समाजी अमल आहे। उन ते छो थींदो जाम खे अफ़सोस, छो थींदो उन्हनि कामरनि खे अफ़सोस जिन सॼी ज़िंदगी इन काज़ खे ॾिनी। उहे त ख़ुशनसीब आहे, उहे पाण खे आख़िर ताईं ख़ुशनसीबी सॾींदा आहिनि त असां हिन काज़ सां रहियासीं। मां सम्झां थो त ॿी का ॻाल्हि घणी का वॾी तव्हांजो मां वक़्तु कोन वठंदुसि, या मुंहिंजे ख़्याल में इमदाद खे बि तव्हां दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल करणी आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। कामेड़ अक्सर वॾी महिरबानी। ऐं जेके सवाल मुंहिंजे ख़्याल में जे कामेड़ सां हुया, कामेड़ उनखे हुन सां ख़ूब निभायो आहे।